अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो इन बुलेटिन में सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध आइन तहत ॾुखे वक़्त में वफ़ाक़ जी मदद कई आहे। आइन में वाज़िह लिखियल आहे त NFC में सूबनि जो हिसो नथो घटाए सघिजे। हिन साल सभ खां वधीक तरक़ियाती बजट सिंध जी आहे। रिकॉर्ड कम थिया आहिनि, 1000 स्कीमूं मुकमल कयूं वयूं आहिनि। बजट पेश करे छॾी आहे, के नाहे ॿुधी त उहो उन जो मसइलो आहे। सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो आहे त पाकिस्तान ठाहिण में असांजी ऐं अवाम जे वॾनि जूं क़ुर्बानियूं शामिल आहिनि। सिंध प्यारी धरती आहे। सिंध अवियां खे पनाह ॾिनी, उन जो ख़ैर घुरो। मोहबत कंदड़ सिंध मां निकिरी पंजाब ते वञी ॾिसनि। पंजाब में तव्हां खे सिंध वारी मोहबत ऐं इज़त न मिलंदी। सिंध जी धरती लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। कराची में दहशतगर्दी रेंजर्स कैंप ते हमलो, 3 दहशतगर्द मारिजी विया। अफगान दहशतगर्द गिरफ़्तार। ISPR जो चवणु आहे त पार्टी महत याफ़्ता तंज़ीम जे दहशतगर्दनि रेंजर्स कैंप ते हमलो कयो। मुख्य गेट ते धमाके बैदि अंदर दाख़िल थियण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सेस जी बरवक़्त जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। हिकु ज़ख़्मी अफगान दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। ISPR जो वधीक चवणु आहे त फायरिंग जी ॾे-वठ में रेंजर्स जा 3 जवान शहीद थी विया। इलाइक़े में क्लीनियर्स ऑपरेशन कयो वियो। दहशतगर्दनि जे ख़ात्मे ताईं कार्रवाई जारी। सदर वज़ीर आज़म पारां कराची में रेंजर्स कैंप ते दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में बहादुर जवाननि जी क़ुर्बानियुनि खे क़ौम कॾहिं बि फ़रामोश न कंदी। गैर मुल्की सरपरस्ती में सरगर्म दहशतगर्द अंसर पंहिंजे नापाक इरादनि में कामयाब न वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दहशतगर्दनि जे हमले खे नाकाम बणाइण ते कानून लागू कंदड़ इदारनि खे ख़िराज तहसीन पेश करियूं था। दहशतगर्दी जे हर फितने जो पूरी कुवत सां ख़ात्मो आंदो वेंदो। फील्ड मार्शल पारां हमले में शहीद जवाननि खे ख़िराज अक़ीदत पेश। वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। सैयद आसिम मुनीर चयो आहे त क़ौम जी हिफ़ाज़त में क़ुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक मज़बूत बणाइनि थियूं। पाकिस्तान पंहिंजे जवाननि जी शहादत जो बदिलो वठण लाइ हमले जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिफ़ारती मुहाज़ ते पाकिस्तान जी कामयाबी दुश्मन खां हज़ब न पई थिए। पाकिस्तान क़ौम पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त ऐं दुश्मन जे नापाक इरादनि खे मिटी में मिलाइण लाइ पुरज़म आहे। PP चेयरमैन कराची में रेंजर्स जे कैंप ते हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त पुस्तलाणी फैल सां वाज़िह थी वियो आहे त दुश्मन आलमी सतह ते पाकिस्तान जी पज़ीराई खां ख़ौफ़ज़दा आहे। हमलो कंदड़ दहशतगर्दनि खे ख़त्म करण सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश करियूं था। सिंध असेंबली में रेंजर्स जी शहीद एहलकारनि खे ख़िराज अक़ीदत पेश। मग़फ़िरत लाइ दुआ। पीपल्स पार्टी जी औरत MPA साइमा आगा शहीद एहलकारनि खे ख़िराज अक़ीदत पेश कई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन शहीद एहलकारनि जी मग़फ़िरत लाइ दुआ घुराई। सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त दहशतगर्दनि जे बुज़लाणे हमले जी मज़म्मत करियूं था। सिक्योरिटी फोर्सेस हर भेरे दहशतगर्दनि जे इरादनि खे नाकाम बणायो आहे। दहशतगर्द हमलनि सां क़ौम जा हौसला कमज़ोर नथा थी सघनि। अमेरिका जो ईरान मथां ॿीहर फ़िज़ाई हमलो। सेंटकॉम तस्दीक़ करे छॾी। अमेरिकी सेंट्रल कमांड चयो आहे त हर्मिज़ में आयल टैंकर ते ईरानी हमले जे जवाब में कार्रवाई कई वई। ईरानी फ़ौज जी निगरानी ऐं मवासलाती निज़ाम खे निशानो बणायो वियो। अमेरिकी सेंटकॉम जो वधीक चवणु आहे त ईरान जे फ़िज़ाई दिफ़ाई हदफ़नि ऐं ड्रोन जे ज़ख़ीरे वारनि हंधनि ते हमलो कयो वियो। ईरान जे बारूदी सरहंगियूं विछाइण जी सलाहियतुनि खे नुक़सानु पहुचायो वियो। ईरान जे ख़िते में अमेरिकी अॾनि मथां जवाबी हमला। कवैत ऐं बहरीन में अमेरिकी अॾनि खे मीज़ाइल ऐं ड्रोन ज़रिए निशानो बणायो वियो। कवैत पारां ईरान जा मीज़ाइल ऐं ड्रोन हमला नाकाम बणाइण जी दावा। पाकिस्तान ने इनक़लाब चयो आहे त ईरान पारां अमेरिकी हमलनि जे जवाब में हमला कया विया। अमेरिकी हमला जंगबंदी जी भञकड़ी ऐं मुफ़ाहतमी याददाश्त जे ख़िलाफ़ आहिनि। हमला बंदि न थिया त नतीजे में सिफ़ारती अमल मुकमल तौर बंदि कयो वेंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त तेहरान सबक़ न सिखियो त इस्लामी जमहूरिया ईरान जो वजूद ख़त्म थी वेंदो। ज़रूरत पई त फ़ौजी ताक़त सां कार्रवाई मुकमल कई वेंदी। पंहिंजे बयान में डोनाल्ड ट्रंप चयो आहे त मुआहिदनि जी भञकड़ी ते ईरान खे निशानो बणायो वियो। ईरान जे मिज़ाइल, ड्रोन ज़ख़ीरनि ऐं रेडार साइट्स ते हमला कया विया। खैरपुर वेझो बंदादुरनि में ज़मीन जे तक में जहिड़ो फायरिंग में गुलाम मोहम्मद बमरो मारिजी वियो। वाक़े ख़िलाफ़ वारिस सरापा एहतिजाज। औरतुनि ऐं मर्दनि पारां मक़तूल जो लाश SSP ऑफिस आॾो रखी धरणो।
वारसन जो चवण आहे त नौजवान खे दारे जा विरादी जे जवाबदारनि पिस्टल जा फायर करे क़त्ल कयो। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी। मेमण ॻोठ में 17 वरनि जे असलम मेमण पाण मथां पेट्रोल हारे पाए ॾिनी। अस्पताल में ज़ख़्मनि जी सटनि हसाईंदे फौत। मड़ घर पहुचण ते कोरां। वारसन जो चवण आहे त नौजवान घरू परेशानियुनि सबबि ख़ुदकशी कई आहे। वर्षीर जी नारी खे उबेड़ा तौर अगवा करे जबरदस्ती निकाह, तशद्दुद वार, कूड़ी तज़लील। ॻोठ अचो चाड़ो जी रहवासन शाज़िया चाड़ो वज वठी माइटनि वटि पहुती। माउ पीउ ऐं ॿियनि भातियुनि सां गॾु एहतिजाज। मुतासिर नारी शाज़िया चाड़ो चयो आहे त अगवा करे साणस ज़बरदस्ती निकाह कयो। जवाबदारनि खेसि मलीर में क़ैद में रखियो। मथस मुसलसल तशद्दुद कयो वेंदो हो। माइटनि ख़िलाफ़ बयान न ॾियण ते वार कूड़े खेसि तज़लील जो निशानो बणायो वियो। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। बिरिया रोड में बर्फ़ जे कारखाने ते हथियारबंदनि जी काह। लखे रुपयनि जी फुरलुट। गाॾी खाते में बर्फ़ जे कारखाने ते 9 लख खां वधीक हथियारबंदनि काह करे ॾिनी। हथियारबंदनि कारखाने जे खे माल बणाए 12 लख रुपया फुर करण बद आसानी सां फरार। पुलिस जो चवण आहे त वारदात जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे। ॾोहारनि खे जल्द